नाज़रीन नौशे फिरोज़ में सोलंगी बिरादरी पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। रिपोर्ट कर रहियो आहे इमाम बख्श मशहूरी। जी 4 ॾींहं अॻु सोलंगी बिरादरी जे 2 नौजवान के पुलिस गर्दी में क़तल कयो वियो, जंहिंजा पूरी सिंध खां अॼु सोलंगी बिरादरी एहतजाज कर रहिया आहिनि। एहतजाज हिते प्रेस क्लब जे अॻियां धरणो आयो आहे। अचो हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिते जेके 2 बेगुनाह शहरी शहीद कया विया आहिनि, ज़ालिम DSP अमीन पंवर, हू खीर वठण पे विया, 20 मिंट घर खां निकिरंदे 20 मिंटनि में हुननि खे शहीद कयो वियो। ही हिकिड़ी महावर अदालत क़तल आहे। असां हिते गॾु थिया आहियूं। जेको ही इकट्ठो थियो आहे इहो 3-4 ॾींहं अॻु में असांजा बेगुनाह 2 नौजवान सोलंगी जेको आहे छोकिरा शहीद कया विया आहिनि। पुलिस इनकाउंटर कूड़ो जेली ॾेखारियो वियो आहे। ही असांजा छोकिरा जेके आहिनि राति जो पंहिंजे माइटनि जे घरां खीर खणी शादीअ में पे विया, त ही बदमस्त DSP मोरो अब्दुल हमीद पंवर राति जो नशे में धुत हुयो ऐं नशे जे हालत में हिनखे क्लासुनि जा बरस ताणी शहीद कयो वियो आहे। असां मिसकीन आहियूं। मां इन ज़मीनदारनि जो बुहारीदार आहियां। असां कातिल न आहियूं जो हमीद अहिड़ो मुंहिंजे पुठियां सां ज़ुल्म कयो आहे। छो ज़ुल्म कयो अथसि? जॾहिं खीर वठण विया आहिनि त उन्हनि खे पोयूं छो कोन्ह लॻियूं आहिनि? असांजे मुंहिंजे शादी न्याणीअ जी मुंहिंजो भाउ आहे अतर, उहो खीर खणे जे लाइ वियो, उतो खीर खणी जे मोटियो थी हमीद पवर पोयां हिनखे जे गाॾी हणी केराए बस स्टैंड हणी केराए विधईं। न को का दुश्मनी न को का ॻाल्हि, असांखे इंसाफ़ मिले। सिर्फ़ु असांखे इंसाफ़ खपे, न असांजो जहिड़ो आहे न असांजो कुझु आहे, सिर्फ़ु असांखे इंसाफ़ खपे। मज़दूर हुआ, हरी हुआ, उन्हनि खे मारो वियो, अदालत क़तल कयो वियो आहे। असां हुनजे हक़ इंसाफ़ जे लाइ पूरा मन एहतिजाज कयो आहे प्रेस क्लब मशहूर फिरोज़ ते। ऐं असां पंहिंजा अदालतुनि ऐं जेके इंतिज़ामिया खां सोलंगी भुंड जो हू जेको मुंहिंजो पुटु हो ऐं होॾे जेको आहे हुननि जा साहुरा, उते उन्हनि जो भतो, उहे उन्हनि जे लाइ खीर वठणु आया छोकिरा 2। मुंहिंजे छोकिरे खे चइनि असांखे बि छॾो। उतां ही जो आया खीर वठी विया। हिननि जे पोयों शहीद अहमद ॻोठ मूसे खान मरीअ जे पोयों गाॾी पोयों ॾिसनि त अचे पई जी जेका पिराट गाॾी आहे ऐं पिराट माण्हू आहिनि। हिननि खे जे सोढ़ कयईं, सोढ़ कंदे कंदे हुन साइड ॾिनी, साइड कंदे हुननि खे गाॾीअ में गोलियूं लॻियूं। जेके मुंहिंजो जवान मोहब अली ऐं अतर अली हिन शहीद करे विधा। इमाम बख्श मशहूरी, धरती TV न्यूज़, नौशहर फिरोज़।